नाज़िन आदिलपुर वेझो मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर सबब नींगर फोत थी वियो आहे। लिंक रोड ते मोटरसाइकिल बीठल ट्रैक्टर ट्राली सां टकराइजी वियो, जंहिं सबब 5 वञण जो बारड़ो असदुल्ला सोलंकी मौके ते फोत थी वियो। 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में यासीन सोलंकी, बारड़ो अहमद सोलंकी ऐं नेंगरी रिहाना सोलंकी शामिल आहिनि। शहरनि फोती जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल आंदो। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद बाद नाज़ुक हालत हुजण सबब रहीम यार ख़ान ऐं सखर जे अस्पताल ॾांहुं रेफर कयो वियो। नाज़िन रोड हादसे बाबत ख़बर अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं त आदिलपुर वेझो मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर सबब नींगर फोत थी वियो आहे। लिंक रोड ते मोटरसाइकिल बीठल ट्रैक्टर ट्राली सां टकराइजी वियो, जंहिं सबब 5 वरहनि जो बारड़ो असदुल्ला सोलंकी मौके ते फोत थी वियो। 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में यासीन सोलंकी, बारड़ो अहमद सोलंकी ऐं नेंगरी रिहाना सोलंकी शामिल आहिनि। शहरनि फोती जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल आंदो। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद बाद नाज़ुक हालत हुजण सबब रहीम यार ख़ान ऐं सखर जे अस्पताल ॾांहुं रेफर कयो वियो।